बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां से क़बर सलाम क़बूल पे। उम्मीद तो क्या त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। जेके टरड़ा माण्हू हूंदा आहिनि, हलकड़ा माण्हू हूंदा आहिनि, उहे जल्दबाज़ी में हमेशह पंहिंजे वफ़ादारनि जो खून करे वेंदा आहिनि। मुहबत वारनि माण्हुनि जो जेके उन्हनि जो ख़्यालु कंदा आहिनि, सॼी ज़िंदगी जेके वफ़ादारी कंदा आहिनि, हमेशह टरड़नि माण्हुनि जे हथां उहे वफ़ादारी शिकार थींदा आहिनि। हिकिड़ो हमराह हुयो, उनखे ॿाहिरि सॾु थियो, उहो कंहिं कम सां निकिरी वियो त उनजो नंढड़ो ॿारु जेको हो त खट जे पींघे में पियो लुॾे। उनजो वफ़ादार कुतो बि उनजे घर में हुयो। उहो हमराह जॾहिं पंहिंजो कमकार छॾे मोटी आयो, ॾिठी त दरवाज़े ते कुतो वेठो आहे, जंहिंजे वात मां रतु पई हले। हीउ ॾाढो ख़ौफ़ज़दा थियो। हिन सोचियो त हिन ज़ुल्म कयो आहे, मुंहिंजे पुट खे खाई वियो। पिस्टल कढी 4-5 फ़ैर उनखे कुते खे हईं। अंदरि कमरे में दाख़िल थियो, ॾिठईं त उहो ॿारु इन जो सलामती सां पंहिंजे पींघे में लुॾे पियो, पर ॿार जे भरिसां जेको हो त हिकिड़ो नांग मोह पियो हुयो। मोटी अची ॾाढो पछताव कयईं। कुते खे अञा साहु हुयो। कुतो हिनखे अजीब नज़रुनि सां ॾिसे पियो। ईअं महसूसु हिनखे थिए पियो, कुतो ॼण हिन सां ॻाल्हाए थो त सॼी ज़िंदगीअ जो वफ़ादारी जो मूंखे इहो ई सिलो मिलियो त मां तुंहिंजे पुट खे बचाइण जे करे पंहिंजी वफ़ादारी कई ऐं ज़ालिम सां मुहाॾो अटकायो, ज़ालिम खे क़तलु कयो। उनजे एवज़ मूंखे छा मिलियो? दोस्तो, हिन सॼी कचहरी जो मक़सदु इहो आहे त जेके टरड़ा माण्हू हूंदा आहिनि, जल्दबाज़ माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जे हथां हमेशह वफ़ादार माण्हू ऐं सचनि माण्हुनि जो खून थींदो आहे। उन्हनि खे मुहबत जी बि ख़बर न पवंदी आहे, वफ़ादारी जी ख़बर न पवंदी आहे। उहे पंहिंजे सिर्फ़ु टरड़ाइप में, पंहिंजे जल्दबाज़ी में हणी अहिड़ो नुक़सानु करे वेंदा आहिनि जंहिंजो पछताव सॼी ज़िंदगी उन्हनि खे रहंदो। असांजे माशरे में बि तो त हमेशह वफ़ादारी सॾिबो आहे, पर जेके इंसान वफ़ादार हूंदा आहिनि, उहे बि वीचारा पंहिंजी सचाई में, पंहिंजी चङाई में अहिड़नि नाकारा माण्हुनि जे हथां मार खाई वेंदा आहिनि ऐं उहो इंसान सॼी ज़िंदगी पंहिंजनि दोस्तनि सां, पंहिंजे मिटनि सां वफ़ादारियूं करे 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 आख़िर में सज़ा उन्हनि खे उहा थी मिले जो इंसानु सोचे बि नथो सघे। हू पंहिंजे भरवसे ते ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि त मां हिन सां सचो आहियां त हू मूंसां बुरो नथो करे सघे, पर अक्सर बुरो बि अहिड़ा ई माण्हू कंदा आहिनि। सियाणनि जो चवणु आहे त एतिरो बि माण्हू मिठो न थिए जो माण्हू कचो खाई वञे, एतिरो खटो बि न थिए जो माण्हू थू थू करे, ऐं एतिरो वफ़ादार बि न थिए जो अॻिले जी नज़र में माण्हू गिरी पए। इज़त हिकिड़ी ॻोरी शइ आहे, उहा हलकड़े माण्हूअ जे खणण जे वस जी ॻाल्हि न आहे। इज़त उन्हनि खे ओतिरी ॾियो जेतिरे उहो ॿार खणी सघनि। जेकर तव्हां उन्हनि खे घणो इज़त ॾींदव त तव्हांजो ई नुक़सानु थींदो। अगरि तव्हां इज़त घटि ॾींदव त तव्हां मग़रूर सॾिबो। घणी वफ़ादारी बि उन्हनि सां कजे जिन खे ॻाल्हि सम्झ में अचे, जेके वफ़ादारी मूं ॼाणनि, चङाईअ मूं ॼाणनि। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।